हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में। दुरूद अने सलाम मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मथे। कई मौज़ू इंटाणे सामने अची सघनि था। दुनिया भर जा हुज्जाज कराम यानी हाजीअ बैतुल्लाह जी तरफ़ पिंड जो सफ़र शुरू करे चुका आहिनि। मौज़ू ई हुअणु घुरिजे जे हज जी फ़र्ज़ियत कुरो आहे, हज नथा कयूं, इन मथे कहिड़ो गुनाह थींदो। मौज़ू ई हुअणु घुरिजे जे हरमैन शरीफ़ैन मको अने मदीनो तंहिंजी फ़ज़ीलत कहिड़ी आहे। दुनिया भर में मुस्लमान क़ुर्बानी जा जानवर गिने पिया। करोड़ों जानवर ख़रीद फ़रोख़्त लाइ तयार आहिनि क़ुर्बानी जे नाम ते। त क़ुर्बानी जे बारे में ख़ुतबो हुअणु घुरिजे। वरी साइट ते ॿियो हिकिड़ो मौज़ू जंहिं पूरे भारत जे अंदरि बेचैनी फैलाई है। हर हिंदुस्तानी कंहिं पण इलाइक़े जो अथवा कंहिं पण धर्म जो होए, इन जे मन में हिकिड़ो ज मौज़ू आहे, युद्ध युद्ध युद्ध। अचो हूंदी ज़िंदगी त हज अने बैतुल्लाह जे बारे में, क़ुर्बानी अने सुन्नत इब्राहिम जे मुतालिक़ ख़ुतबा थींदा रहंदा। पण अॼु थोरो खनि युद्ध जे बारे में आके साम्हूं जुमे जो ख़ुतबो थी वञे। हर मुंदे लाइ पहिरीं क़ुरान मजीद जी आयत अल्लाह ताला फरमाए थो, इन इद्दत शुहूर इंदल्लाह इत्नाअशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बअतु हुरुम ज़ालिका दीनुल क़य्यिम फला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम वक़ातिलुल मुशरिकीन काफ़ा कमा युक़ातिलूनकुम काफ़ा। महीना तंहिंजी तादाद अल्लाह जे नज़दीक, अल्लाह जे किताब जे अंदरि, लोहे महफूज़ जे अंदरि 12 महीना आहिनि। अने अंग्रेज़ी सारियो, गुजराती सारियो, चंद्र जा सारियो 12 महीना, पण हिन आयत में मुराद चंद्र जा महीना आहिनि। शुरूआत थी थी मुहर्रम, सफ़र, रबीउल अव्वल, रबीउल आख़िर ताईं हलिया वञो, ज़ुल्क़ादा अने ज़ुल्हिज्जा आख़िरी महीना। 12 महीना आहिनि क़ुरान जे अंदरि अल्लाह जे नज़दीक। इन 12 मां 4 महीना हुर्मत वारा आहिनि। उन ॾींहं वटा जिन ॾींहुं अल्लाह ताला ज़मीन व आसमान खे बनाए। इन महीने में ऐं ज़ुल्म न कया पिंड जी जान ते। सॼी आयत जो ख़ुलासो 4 महीना हुर्मत वारा आहिनि, यानी इज़त वारा आहिनि, एहतराम वारा आहिनि। हालांकि मड़े महीना इज़त एहतराम वारा, पर 4 महीने में उहो इज़त न एहतराम आहे जेको ॿिए महीने खे हिन महीने पाछड़ रखियो हुयो, हीउ महीना अॻु आया आहिनि। न आई ॻाल्हि सम्झ में। टूक में इन 4 महीने में जंग करणु, वेड़ करणु, लड़ाई करणु, झगड़ो करणु बंदि। ये 4 महीना आई क्या? 3 महीना लगातार आई। हिकिड़ो उहो महीनो जेको चंद्र जे हिसाब से 11वां महीनो आहे, ॿियो चंद्र जे हिसाब से 12वां, टियों चंद्र जे हिसाब से पहिरियों महीनो थियो मुहर्रम जो महीनो। 12वां थियो जंहिंजे अंदरि पां क़ुर्बानी ॾियूं था अने हज पढ़ाजे थो। 11वां हज जो मोदलो महीनो जेको हिंटाणे जारी आहे। हिन आयत जे मुताबिक़ इस्लामी कमांडर, इस्लामी गाज़ी, इस्लामी सिपाही
जंग की न कंदो हिन महीने जे मुताबिक़, कीअं त अलाह मना कयईं। पहिरीं क़ुरान मजीद जी आयत, इहा आयत शुरू में ईअं ज ॾसे थी जे हिन महीने में जंग बंदि रहंदी। अने ही मौज़ू तमामु भारी मौज़ू आहे, तकलीफ़ कुरेजी थिए थी। अहले ईमान, अहले इस्लाम जंहिं वटां ठाहे मोह पिंड जो नथो धूचे, उहा व्हाट्सएप ते कुरो जलाणे ख़बरूं फैलाए पियो, जंहिंखे न मुए जी ख़बर आहे न जीअरे जी, जंहिंखे घर में पण आकाए में पुछे नथा जे ही कमु असीं तुंहिंजी मर्ज़ी से कयूं कीअं थिए, उहा विझी पान की मोह में न व्हाट्सएप ते हलाए पियो जे हिते हीअं थियो, हिते हीअं थियो। शरीयत जी नज़र में पंहिंजी हिकिड़ी जवाबदारी बने थी जे अफ़वाह खां दूर रहो। अफ़वाह एतिरे झूठी ख़बर, कूड़ी ख़बर, तंहिंखां दूर रहो। इहा कूड़ी ख़बर खपे ई हुए, जान माल जे बारे में हुए, ॻोठ राज जे बारे में हुए, इज़त आबरू जे बारे में हुए, ॿी मुल्कनि जे युद्ध जे बारे में हुए, XYZ कूड़ी ख़बर, तंहिंखां बाद रहो। कूड़ी ख़बर फैलाइण इन खे अफ़वाह चवाइजे थो। क़ुरान में 12 जॻह ते अफ़वाह जो ज़िक्र आयो आहे, अने सख़्ती आ वई आहे जे अफ़वाह फैलायां आंखे नुक़सान थींदो। शरीयत जे कानून जे मुताबिक़ अफ़वाह फैलाइण गुनाह बने थो, अने मुल्क जे बंधारण जे मुताबिक़ अफ़वाह फैलाइण पण गुनाह बने थो। अफ़वाह जे करे जंगी थी सघे थियूं, वेड़ी थी सघे थियूं, मासूमियुनि जूं जानी वञी सघे थियूं। लिहाज़ा क़ुरान जो उसूल अने दस्तूर, या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुन बिनबइन फतबय्यनु अन तुसीबू कौमम बिजहाला फतुस्बिहू अला मा फअलतुम नादिमीन। ऐ मोमिनो, अल्लाह पाके चए थो, अहले ईमान के चए थो, इन जाअकुम फासिकुम बिनबइन, कोई फासिक फाजिर आते ख़बर पुॼाए त ईअं न जे पेट में हज़म न थिए ठका ॿिए ते, ऐं उनजी तहक़ीक़ कयो, अने तहक़ीक़ जी सलाहियत न आहे, तव्हांखे अॻियां ॻाल्हि वधाए जी ज़रूरत न कई खपे। इहे खुला ऐं व्हाट्सएप ते खोटियूं ख़बरूं फैलायो था, माण्हूअ खे तंग कयो था, क़ौम खे बर्बाद कयो था, पिंड जी आख़िरत वञायो था, ॿिए जो चैन अमन सुकून वञायो था। इन जाअकुम फासिकुन बिनबइन फतबय्यनु, आते ॻाल्हि पुगी ऐं तहक़ीक़ कयो, छाणी हड़ो, कूड़ सच कढो, तंहिंखां पुठियां अॻियां हलायो, न त आ मथे कहिड़ो भार आयो जे हरू भरू ॿिए ते ॻाल्हि पुॼाइणी। अफ़वाह हिकिड़ी जंग में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद हुआ। अहले ईमान उन जंग में पाछड़ अची विया से आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको ताक़ीद हुई, हुकुम हो, पैगाम हो, तंहिंखे छॾारियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो जे हर सूरत में हिते उभा हुजा, अने जॾहिं जीत जी हालत ॾिठो तॾहिं ऊ जानबाज़ उहा पिंड जी जॻह बदिलाए हाणे जीत थी वई। असल आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अने पैगाम तंहिंखे इन छॾारियो। नतीजो ईज निकिरियो जे इन टकरी मथां फिरी सामने वारा हमलो कई था, अने जेतिरी जीत वई इहा हार में तब्दील थी वई। 70 साहबा इकराम शहीद थिया, भारी माली नुक़सान थियो अहले ईमान खे। इते हिकिड़ो आवाज़ लॻो, अने खोटो आवाज़, खोटी ख़बर जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया आहिनि। तंहिं भेरो साहबा इकराम तंहिंजे पगे नीचा ज़मीन निकिरी वई जे हाँ जंग करे कुरो कयूं, हाणे हिते पोइ लड़े जो मतिलबु न आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त आहिनि। इहा वॾी हिकिड़ी अफ़वाह हुई। तुरत उनटाणे जेको साहबा इकराम आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेरा उभा हुआ, उन चयो त नबी ही रहियो, हिम्मत न हारदा, खोटी ख़बर आहे, अफ़वाह आहे, झूठी ॻाल्हि आहे, तंहिंखे बंदि कयो। ओहद जो मैदान अफ़वाह हिनखे चवाइजे थो। अञा हिकिड़ी अफ़वाह जी मिसाल,
हुदैबिया जे मौक़े ते सुलह समाधान लाइ करे अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जी राय जे मुताबिक़ उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हो खे मके हलाए में आयो जी वञो की समझौतो करे अचो, समाधान करे अचो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन काफ़िले में मौजूद हुआ। अने हुदैबिया जे मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने ॿिया सहाबा किराम इंतज़ार कयो। उस्मान गनी पुगा मके में अने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हो इन्ही जा रिश्तेदार हुते घणा हुआ। उनटाणे फोन मोबाइल नेट XYZ कीअं न हो। हज़रत उस्मान उते रही विया, उन इज़त मान ॾिनो, ॻाल्हि ॿोल्हि हले ई पे त पाण मुंहिंजा हिकिड़ो उते पण तयारु हो, दौड़ी करे हिते रड़ कयईं जो उस्मान गनी शहीद थी विया, मके वारे मारे विधऊं। त हीअ ॻाल्हि त ॾुखी लॻे न, सफ़ीर बणिजी करे वियो हो। तंहिं भेरो जंग जी स्थिति थी वई। अने बैत गिड़ऊं जे हाणे हिन जो बदिलो गिनंदासीं उस्मान गनी जो। मके मथे चढ़ाई थींदी, जंग जी तयारी थी वई, बैत करे में आ वई। हिते ई पण हिकिड़ो पॉइंट अचे थो त जेको चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे संपूर्ण इल्म गैब हो, संपूर्ण इल्म गैब, मुकम्मल इल्म गैब सिर्फ़ अल्लाह खे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे नज़दीक आई, हुदैबिया में आई, उस्मान गनी मके जे अंदर हयात आई। हिते ख़बर पहले ई जो उस्मान गनी शहीद थी विया। एतिरे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहाँ ॾिठो न जो मके में फिरें पिया का गैब जे इल्म जे मुताबिक़। हाँ, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जितरो अल्लाह इल्म गैब ॾिने इन मथे ईमान रखूं था। संपूर्ण मुकम्मल आलिमुल गैब सिर्फ़ अने सिर्फ़ अल्लाह ताला आहे। थियो ईअं जे अफ़वाह जे करे अहले इल्म, अहले इस्लाम, साहबा इकराम तंहिंखे तकलीफ़ थी अने जंग जी स्थिति थी हालत। थोड़े टाइम में हज़रत उस्मान गनी उते बासलामत अने ख़ैरियत आफ़ियत से पुॼी आया। तैर ख़बर पई जी अफ़वाह फैलाइण वारा हर दौर में मौजूद वेंदा। अॼु व्हाट्सएप ते, फेसबुक ते, ट्विटर मथे तरह तरह जूं झूठियूं ख़बरूं अचनि पियूं। कंहिं लिखई, कंहिं छापई, कीअं न आवई पंहिंजे हथ में पाण हलाई अगई। ग़लति ग़लति ग़लति, मीडिया जो ग़लति इस्तेमालु न करे में अचे। अफ़वाह फैलाइण मनाई आहे। लानतुल्लाह अलल काज़िबीन, जेको कूड़ा आहीं, झूठा आहीं, उन मथे अल्लाह ताला जी लानत आहे। कफ़ा बिल मरे कज़िबन ऐं युहद्दिस बिकुल्लि मा समिअ, ई काफ़ी है कूड़ बोलेला, झूठ चेला, जेतिरो सुए इहा ॻाल्हि अॻियां पुॼाए छॾे ई झूठ आहे। इन तहक़ीक़ जनाई कई कफ़ा बिल मरे कज़िबन ऐं युहद्दिस बिकुल्लि मा समिअ, झुको सोए। व्हाट्सएप ते त ढिग ॻाल्हियूं अचे पियूं, ई निवरो वेठो आहे हिकिड़े माण्हू खे हलाए ग्रुप में हलाइण परिया। पोइ इहे त तहक़ीक़ न जे कीअं वई, कंहिं ॻाल्हि लिखई, कंहिं कई। बेशक हिन हालत में पाण ते हक़ बणिजे थो त वतन अज़ीज़ मुल्क भारत तंहिंजी मरकज़ी ऑफिस हेडक्वार्टर दिल्ली तंहिं थी जेको पैगाम अचींदो अने तारीख़ वार हूंदो, ही भले पाण ॿिए ते पुॼायूं, ही पंहिंजो हक़ बने थो। उहो जेकी पाण खे आदेश ॾिए स्टेट लेवल ते गुजरात सरकार जो जेकी पैगाम हूंदो पाण ते पुॻो, ही पाण हर भारत जे नागरिक ते, गुजरात जे नागरिक ते, कच्छी माण्हू ते पुॼायूं, ही पंहिंजो हक़ बणिजे थो। सिर्फ़ु एतिरो ज न, कच्छ कलेक्टर, कच्छ तंत्र जी तरफ़ा हिनटाणे पाण ते जेकी आदेश अचे ही भले पाण ॿिए ते पुॼायूं से तारीख़ हीअ ज ताज़ी वे, मौजूदु झुनियूं तारीख़ूं न, ही पुॼाए जो हक़ आहे। पर हिन जो मतिलबु ई न जो उबत सुबत जेकी अचे मीडिया वारो केरु आहे, केॾा जो आहे, कोरो चए कोरो न चए, उन जूं ॻाल्हियूं पाण थूपींदा रहो। बेशक जंहिंजो खाई तंहिंजो गा, नमी ॿिए खे नंग न लॻा। जंहिं मुल्क जे अंदरि पाण पैदा थिया आहियूं, जंहिं मुल्क जे अंदरि पंहिंजा वड़ील दफ़न जंहिं मुल्क जे अंदरि पाण खे
पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारणा आहिनि, उन सां वफ़ादारी बहुत ज़रूरी है। अने मामूली पण पंहिंजी गफ़लत गद्दारीअ में न तब्दील थी खपे। अचनि ॾेह ते ॾींहं गंभीर, मुल्क असांजो तब मलीर। से मुल्क मलीर कॾहिं हूंदो जॾहिं मुल्क सां वफ़ादारी कंदासूं, जॾहिं मुल्क जी हिफ़ाज़त जी हर ज़िम्मेदारी गिनंदासूं। अचनि ॾेह ते ॾींहं गंभीर, मुल्क असांजो तब मलीर। आहिनि खाणियूं जंहिंमें खीर, मखण झण मुचारी आ। न काई मखण ने झण ज़हर थी पवंदो जे मुल्क से वफ़ादारी न कई त। जाम वतन में जवान जुड़न, सरहद सामा शींह घुरन। मोरों कंहिंखां कीन मुड़न, तोणा जंग जारी है। इहो मुल्क अॼु खां कई सदियूं पहिरीं जेकॾहिं हिते कुतुबुद्दीन ऐबक ग़ुलामी जी हुकूमत हुई त इहा धरती पंहिंजी धरती हुई। जेकॾहिं हिते कुतुबुद्दीन ऐबक जंहिं कुतुब मीनार बनायो उहो त पिंड जा ॾींहं पूरा करे वियो, पण वरी जेकॾहिं लूधीअ जी खिलजीअ जी हुकूमत आवे तां धरती पंहिंजी हुई। जेकॾहिं तुगलकनि जी हुकूमत आवे तां धरतीअ जा धणी पां हुआसूं। जेकॾहिं सैयद हिन मुल्क जा वारिस बनिया तां हीअ धरती पंहिंजी धरती हुई। हीअ उहा धरती है जंहिं मथे कॾहिं लोधीअ बि हुकूमत कयूं। ये धरती पंहिंजी धरती है। तां धरतीअ से मोहब्बत जेकॾहिं दूर दराज थी आयल ताजमहल अने लाल किलो के बनाइण वारा मुगल उन हुकूमत कयूं तां हीअ धरती पंहिंजी धरती हुई। पर इन धरतीअ खे पुछो 1947 खां मोंद हीअ धरती उते ज हुई। 47 पुठियां पर धरती उते ज थी है। धरती केॾांहुं न आई चुरई, इन मथे वसंदल ॿियूं क़ौमूं पियूं अचनि ऐं को राख ऐं खाक पियो थिए। कंहिंजो केॾा हॾो हिन धरतीअ में दफ़न आहे। वो धरती उहा ज धरती, ज़मीन उहा ज ज़मीन है। अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह फरमायो, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुलें हैं इसकी ये गुलिस्तां हमारा। गुर्बत में हूँ अगर हम रहता है दिल वतन में। गुर्बत में एतिरे दूर दराज लम्हा हिंदुस्तान खां ॿाहिरि। गुर्बत में हूँ अगर हम रहता है दिल वतन में, समझो वहीं हमें भी दिल हो जहां हमारा। वतन की न विसरंदो। पर्वत वो सबसे ऊंचा हमसाया आसमां का, वो संतरी हमारा वो पासबा हमारा। ही मुल्क जंहिं मुल्क जी आज़ादी लाइ करे काकोरी रेलवे स्टेशन के पुछो, बाग जलियांवाले जी तारीख़ पढ़ो, इंडिया गेट मथे कंहिंजा नाला लिखियल आहिनि ॾिसो। अंडोमान निकोबार जे अंदरि काला पानी तंहिंजी सहुबतूं कंहिं बर्दाश्त कयूं? पुछो उन्हीं के। गोदी में खेलती हैं इसकी हजारों नदियां, गुलशन है जिनके दम से रश्के जना हमारा। ऐ आबरूद गंगा वो दिन है याद तुझको, उतरा तेरे किनारे जब कारवां हमारा। मजहब जी नफरत तंहिंजे बारे में। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, बैर इतरे दुश्मनी। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। दुनिया जा मुल्क न आ रहे हो न भारत जी शान ॾिसो। यूनान मिस्र और रूमा सब मिट गए जहां से। ये दुनिया जा मुल्क हैं। अब तक
मगर है बाकी नामो निशान हमारा। कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे समा हमारा। इहो मुल्क है जंहिं मुल्क जी आज़ादीअ लाइ पंहिंजूं कुर्बानियूं आहिनि, पंहिंजा भोग आहिनि, पंहिंजा आबा वजदाद जा भोग आहिनि। अने 65 जी युद्ध होए या 71 जी, सरहद जूं तमामु क़ौमूं उन पिंड जे मुल्क लाइ करे कुर्बानियूं ॾिनो। अने पिंड जी मुल्क जी फ़ौज खे भरपूर साथ ॾिनो। पाण नथा चाहियूं जे जंगी थिए, पाण नथा चाहियूं जे खून रेज़ी थिए। अमन पसंदि आहियूं। जंहिं हिकिड़े इंसान जी जान बचाई उन सारी इंसानियत जी जान बचाई। जंहिं हिकिड़े इंसान जो खून कयो उन सॼी इंसानियत खे मारे। पाण उन इस्लाम खे मञूं था। पर जे जंग थी त पिंड जे मुल्क बेरा, मुल्क जी फ़ौज बेरा शाना बशाना पाण खे उभिड़ू खपे। हर तरह जी कुर्बानी अने भोग पिंड जी मुल्क लाइ ॾियणो खपे। इहे जी इस्लाम जी तालीम आहे। ज़र्रा बराबरि हिते कंहिं बि क़िस्म जी कोई गफ़लत इहा जी गद्दारी आहे। इहा जी वतन सां गद्दारी आहे, क़ौम सां गद्दारी आहे। कॾहिं कांग्रेस जी हुकूमत हुई तां पण हीअ धरती पंहिंजी हुई। भाजपा जी हुकूमत रहे तां धरती पंहिंजी आहे। तंहिं सवाइ सवारे सिज कहिड़ो उगे, केरु हिन धरतीअ जा वारिस थिए। हीअ धरती पंहिंजी आहे। इन धरतीअ मथे मरे मिटे लाइ तयारु रहणो ईद इस्लाम जो सबक़ आहे। बरादरान इस्लाम, पाण इहे नथा चऊं जे कंहिंखे आग में फिगायूं, पण जे कॾहिं हालात बिगड़े त हालात बनंदा कीअं। शीन शाही या शहादत शर्त शहरीअ सां मिलनि। शीन अखर इनखे अमुक सीन पढ़े था न। शीन शाही या शहादत शर्त शहरीअ सां मिलनि, पर न गादियूं हिकु घड़ी गिदड़नि खे घेरीअ सां मिलनि। सरफरोशी फर्ज़ थई। सरफरोशी सम्झो था न, जान ॾियणु। सरफरोशी फर्ज़ थई, फतहूं न फेरीअ सां मिलनि। दोस्त दिलबर दीन दुनिया में दर्जा दिलेरीअ सां मिलनि, पर न गादियूं हिकु घड़ी गिदड़नि खे घेरीअ सां मिलनि। ख़ाली ईअं टपरियूं ॾियूं पिया तंहिंसे मुल्क फतह की न थींदो। हर तरह जी कुर्बानी ॾिने लाइ तयारु रहणो खपे। पाण इहे चऊं था त देश जा दुश्मन दूर वञनि, देश जा दुश्मन दूर वञनि, पाणीअ जे मिंज पूर वञनि, नैणनि जा तंहिं नूर वञनि। दिलि दगा जिन धारी आहे, जंहिंजूं दिली ख़राब, दिली जा इरादा ख़राब, उन खे पाण अल्लाह बर्बाद कंदो। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।